जय झूलेलाल दोस्तों, उम्मीद है त सब मौज में हूंदा और मौज मारींदा हूंदा। तव्हां सभिनी जो स्वागत है तव्हांजी पंहिंजी यूट्यूब चैनल सिंधी बाऊ। ऐं हा, अञा ताईं तव्हां सब्सक्राइब न कई हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। पैसा कोन लॻंदा अथव, बिल्कुलु फ्री आहे। ऐं जेकी मां इन खां पहिरियों जेकी वीडियो ठाही हुई अस जे चंड जे बारे में, किन माण्हुनि मूंखां सवाल पुछिया। उहो सवाल हुयो कि अस जो चंड माना छा। जीअं त मां हुन वीडियो में तव्हांखे ॿुधायो हुयो, चेट जे महीने में जेको चंड ईंदो आहे उनखे चेटी चंड चइबो आहे। तीअं ई अस जे महीने में जेको चंड ईंदो आहे उनखे असू जो चंड चवंदो आहे। यानी अप्रैल ऐं मार्च खे पाण सिंधीअ में चेट जो महीनो चवंदा आहियूं ऐं अक्टूबर जे महीने खे अस जो महीनो चवंदा आहियूं। तंहिं करे पाण हिनखे अस जो चंड बि चवंदा आहियूं। ऐं के माण्हू अस जे चंड खे अधु चाटी बि चवंदा आहिनि। त उम्मीद आहे तव्हां मुंहिंजी वीडियो इहा ॾिठी हूंदी। जेकर अञा ताईं न ॾिठी हुजे त तव्हांखे हिन जी लिंक डिस्क्रिप्शन ते मिली वेंदी, त ज़रूरु ॾिसंदा, जीअं त तव्हांखे ख़बर पए त असू जो चंड छा हूंदो आहे। ऐं ॿुधो, मां छा थो चवां, तव्हां जेकर अञा मुंहिंजी यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कई हुजे त ज़रूरु सब्सक्राइब कजो। पैसा कोन लॻंदा अथव, कयो सब्सक्राइब कयो। दोस्तों, अॼु जी जेका टॉपिक आहे ॾाढी इंट्रस्टिंग आहे, त इहा वीडियो ज़रूरु सॼी ॾिसंदा ऐं ॿियनि खे बि ॾेखारींदा। सिंधीअ में चवंदा आहिनि कि शल अहिड़ो लाल ॼमे जेको जग रोशन करे। अहिड़ो ई हिकु शख़्सियत आहे जंहिंजो नालो आहे शहीद संत कंवरराम। साहिब तुंहिंजी साहिबी अल्लाह, साहिब तुंहिंजी साहिबी अजब ॾिठी सूं। साहिब तुंहिंजी साहिबी अल्लाह, सिंधु जी सरज़मी खे धर्मात्मा शख्सियत रहबर सूफ़िन संत दरवेश ऐं फ़क़ीरनि जी ज़मीन भूमि हुअण जो लाक़ब हासिल आहे। 13 अप्रैल 1985 ते हिन भूमिअ हिकु दफ़ो वरी साबित करे ॾेखारियो, छो जो हिन ॾींहुं सखर ज़िले में जरवाह ॻोठ में माता तीर्थबाई ऐं पिता ताराचंद जे घर बालक कंवर जो जनमु थियो हुयो। अमर शहीद संत कंवरराम सॼे संसार खे पंहिंजी भक्तीअ सां भक्ति, सद्भावना ऐं प्रेम जो संदेश ॾिनो। राम नाम जा मिठड़ा कुहर खाओ, संत कंवरराम साहिब संत सतराम साहिब खां ज़िंदगीअ में पहिरियों खां पोइ तंहिं महिल मिलिया जॾहिं हू फ़क़ति नंढा 7 साल जा ॿार हुया। तंहिं महिल संत सतराम साहिब जरवाहन जे ॻोठ में सत्संग लाइ आयल हुआ। जंहिं महिल सत्संग थिए पियो तंहिं महिल संत कंवरराम कोयर विकिणण लाइ निकितो हुयो। पंहिंजी आवाज़ ॿुधी, संत कंवरराम जी आवाज़ ॿुधी करे साईं सतराम साहिब आया ऐं चयो, छा तूं मूंखे कोयर खाराईंदे, पर रुपयो की न मिलंदे। संत कंवरराम जवाब ॾिनो त साईं, मूंखे त बसि तव्हांजी आसीस खपे ऐं मूंखे पंहिंजो दास क़बूल कयो ऐं पंहिंजी सेवा करण जो मौक़ो ॾियो। कोसा कुहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। कोसा कुहर खणी हलियो, बाग खुलिया साईं कंवरराम जा। दिया पैसे में पनत भरे, दिया पैसे में पनत भरे,
ॾींदो हलियो राम नाम जा, होका ॾींदो हलियो राम नाम जा। कोसा को रखणी हलियो, भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोसा को रखणी हलियो, भाग खुलिया साईं कंवर राम जा। मुंहिंजा राणा 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 मुंहिंजा राणा। राम नाम जा मिठड़ा कोहर खाओ, राम नाम जा मिठड़ा कोहर खाओ, राम नाम जा मिठड़ा कोहर खाओ। मिठी बोली दो हलियो बोली, जिते लथल संतन जी टोली। मिठी बोली दो हलियो बोली, जिते लथल संतन जी टोली। परलाप पयो कन ते, परलाप पयो कन ते, नेड़े खुलिया साईं सतराम जा, नेड़े खुलिया साईं सतराम जा। कोसा को रखणी हलियो, भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोसा को रखणी हलियो, भाग खुलिया साईं कंवर राम जा। संत निकिरी ॿाहिर आयो, अचण साण गले सां लॻायो। संत निकिरी ॿाहिर आयो, अचण साण गले सां लॻायो। पुछई नालो छा थी बचड़ा, पुछई नालो छा थी बचड़ा, आयो विठल कहिड़े गांव जा। पुछई नालो छा थी बचड़ा, आयो विठल कहिड़े गांव जा। कोसा को रखणी हलियो, भाग खुलिया साईं कंवर राम जा। कोसा को रखणी हलियो, भाग खुलिया साईं कंवर राम जा। साईं सतराम दास जी रहबरी सां संत कंवरराम अहिड़ो न अॻियां सुठी रस्ते ते हली हलियो, जंहिंजी आवाज़ में अहिड़ी मिठड़ी आवाज़ हूंदी हुई, जंहिंजी दर्द भरी आवाज़ जंहिं महिल बि अरदास करे त हर कंहिंजी अरदास पहुची वेंदी। ऐं संत कंवरराम जी आवाज़ ॿुधण लाइ माण्हू हिकु शहर मां ॿिए शहर में ईंदा हुआ ऐं इंतज़ारु कंदा हुआ कॾहिं त असांजो कंवर आला खणे ऐं ईश्वर खे यादि करे त असां हुननि जे रंग में ॿुॾी वञूं। संत कंवरराम जे आवाज़ में अहिड़ी न ताक़त हुई, जंहिंजी आवाज़ ॿुधी करे ईश्वर बि पंहिंजी सभ जी अरदास ॿुधाईंदो हुयो। संत कंवरराम मीरा, शाह लतीफ़ ऐं कबीर जहिड़नि जा भॼन बि ॻाया हुआ ऐं पंहिंजा कलाम बि ॻाया हुआ। जिन कलामनि फेमस कलामनि जा नाला आहिनि, नाले अलॻि जे कोसा कोयर खणी वियो। अहिड़ा केतिरा ई कलाम आहिनि जेके संत कंवरराम पाण ॻाया ऐं ॾाढा फेमस ओ सजना रिझाया तोखे कीअं परछाया, कीअं रिझाया तोखे कीअं परछाया, कीअं रिझाया कीअं परछाया। दस कोना दस कोना, कीअं रिझाया तोखे कीअं परछाया, कीअं रिझाया तोखे कीअं परछाया, कीअं रिझाया कीअं परछाया। ओ दस कोना दस कोना।
दोस्तों मां अहमदाबाद सरदार नगर संत कंवरराम जे दरबार में आयल आहियां, जंहिंजा चेयरमैन मास्टर रूपचंद छेबलानी आहिनि, ऐं सेक्रेटरी अशोक लाल भाई जुरियानी आहिनि। अचो त इन्हनि खां पाण ॿ टे सवाल जवाब कंदासीं ऐं असांजे संत कंवरराम साहिब जे बारे में कुझु वधीक ॼाणण जी कोशिशि कंदासीं। त साईं तव्हांखे सचो सतराम, जय झूलेलाल। जय झूलेलाल। साईं मां तव्हांखां सवाल करणु चाहींदुसि की चवंदा आहिनि असांजा जेके कंवरराम हुआ जॾहिं ॻाईंदा हुया उन्हनि जी आवाज़ में अहिड़ी शक्ति हुई, अहिड़ा ॿ टे किसा थिया जंहिंजा हाज़िर उन्हनि जा सबूत आहिनि, त मूंखे ज़रूरु तव्हां असांखे मार्गदर्शन ॾींदा ऐं ॿुधाईंदा उन्हनि जे बारे में। पहिरीं त शिकारपुर शहर में साईं जन वटि हिकिड़ी माई ॿारु खणी आई जेको मुअल ॿारु हो। अच्छा। ऐं उहो अची करे साईं जन खे गोद में ॾिनई त हिनखे लोली ॾियो। हा। साईं जन लोली ॾियणु शुरू कई, ॾिठूं त ॿारु त आहे ई कान। हा। साईं खे ॿारहं, साईं ही खाए, हाणे त मुंहिंजी इज़त जो सुवालु आहे। ऐं ॿारहं एॾो ॿारहं जो अखियुनि में आब अची वियो, ऐं उन आब जे करे साईं जन जो आब जॾहिं उन ॿार जे मथां पियो त ॿार उहा उहा करणु शुरू कई ऐं हुअणु शुरू कयो। माई ॾाढी ख़ुशि थी वई ऐं साईं जन खे पेरे पई करे चवणु लॻी त मूंखे माफ़ी ॾिजो, मां गुनाहगार आहियां, ॿारु मुंहिंजो मुअल हो, मां तव्हांजे गोद में ॾिनो। तॾहिं साईं जन चयो त अॻिते अहिड़ो कमु माता न कजांइ, कॾहिं बि न कजांइ। ॿियो सवाल मां असांजे सेक्रेटरी साहिब खां पुछणु चाहींदुसि, जिन जो नालो आहे अशोक लाल जुरियानी। साईं असांखे ॿुधाइण जी कोशिशि कंदा हुआ त जॾहिं मां ॿुधो आहे, इहा ॻाल्हि बि ॿुधी आहे त असांजा संत कंवरराम जी उन महिल सचमुच रियल कलाम उन्हनि जा जेके ॻाईंदा हुआ उन्हनि जी रियल में रिकॉर्डिंग थी ईंदी हुई, त तव्हां उन्हनि जे बारे में असांखे मार्गदर्शन ॾींदा। उन टाइम ते HMB कंपनी हूंदी हुई, हा। जंहिं साईं जन खे चयो असां तव्हांजो रिकॉर्डिंग करणु चाहियूं था, साईं जन चयो ठीकु आहे, मां करण लाइ तयारु आहियां। इहा ॾाढी दुख जी ॻाल्हि आहे, पण असांजे कंवरराम खे जंहिंजी असां सारी संगत रेडकी साहिब जी सारी संगत जेके हिननि जो पीरनि जो पीर मञंदा हुआ, पर हुननि जो ॾाढी दुख भरी कहानी सां दुख भरी सां उन्हनि खे शहीद कयो वियो, त उहो कहिड़े नमूने हुयो? मां ॿुधो आहे त आशीर्वाद वठी उन्हनि ई माण्हुनि शहीद कयो। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। जेके जॾहिं साईं जन घरां निकिता, जेके रस्ते में उन्हनि सां वाक़िफ़ मिलिया हुते स्टेशन ते, उन्हनि जो साईं आशीर्वाद ॾियो, उन्हनि चयो तथास्तु, जेको बि तव्हां जंहिं कम लाइ उहो कमु तव्हांजो सफलो थींदो। साईं जन वञी पंहिंजी सीट ते वेठा ऐं उन्हनि ई माण्हुनि उन्हनि खे गोली वञी करे शहीद कयो वियो। इहा ॻाल्हि बिल्कुलु रियल आहे। अॼु ॾींहं ते रुपए स्टेशन ते पाणी बि कोन्हे, कोई माण्हू बि कोन्हे, कोई बि तव्हांखे ॾिसण में न ईंदो। बिल्कुलु रुपए स्टेशन बर्बादु माना जले सुन थियल आहे। ऐं उहा तारीख़ आहे 1 नवंबर, ऐं चवंदा आहिनि की हर 1 नवंबर साईं कंवरराम जी धूमधाम सां वरसी मनाए करे तंहिंखे शहीद दिवस चवंदा आहिनि। 1 नवंबर 1939 ते साईं जन शहीद थिया हुया। उन खां पोइ हाणे हर साल ऑल ओवर वर्ल्ड में खणी चइजे त इहो 1 नवंबर ते राति जो 10 बजे 2 मिंट जो मौन रखियो वेंदो आहे, जेको असांजे अमर शहीद संत कंवरराम मिशन आहे उन तरफ़ां नकी कयो वियो। इन करे हर साल हर कंहिं मंदर में जिते बि साईं जन जा आहिनि या जेके बि सिंधी भाउर आहिनि, जिते बि हुजनि, महिरबानी करे जिते हुजनि उते 2 मिंट बीह करे पाण खे मौन ॾेई करे साईं जन खे श्रद्धांजलि ॾींदा त वधीक सही थींदो। इहा साईं तव्हांखे अपील आहे। छा तव्हांखे असां मूंखे ॿुधाईंदा की साईं कंवरराम खां पोइ केरु साईं जिन गादी ते आया, तंहिंजो नालो ऐं अॼु जी पीढ़ी में केरु आहिनि हाज़िर? साईं पेसूराम जन उन्हनि जा सुपात्र हूंदा हुया। उन खां पोइ साईं जन साईं मनोहरलाल जन हुया, जेके पंहिंजे गदे से हूंदा। कुझु टाइम अॻु उन्हनि स्वर्गवास थिया आहिनि, हाणे थोरो टाइम थियो। उन खां पोइ साईं राजेश लाल, साईं मनोहरलाल जन, जेके हाणे गादेसर आहिनि अमरावतीअ में, जेका हुते जी डेगरी साहिबु आहे उहा असांजे अमरावतीअ में आहे, जेका हाणे 100 करोड़नि जे लाॻत सां हिकु नए सुठे नमूने ठही रही आहे, जंहिंजो हाणे कमु बिल्कुलु ज़ोर ज़ोर सां हली रहियो आहे। ऐं साईं हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां पुछणु चाहींदुसि, जीअं चवंदा आहिनि की पंजाबीअ में भांगड़ा, गुजराती में गरबा ऐं मराठीअ में लावणी चवंदा आहिनि, त पंहिंजी सिंध में मां सम्झा थो पाण सभिनि सिंधियुनि लाइ हिकिड़ी त लाल साईं जी जेका पाण छेॼ लॻाईंदा आहियूं, ऐं असांजे संत शहीद कंवरराम जे लाइ चवंदा आहिनि की जेके बि अॼु फंक्शन थींदा आहिनि अॼुकल्ह में, भॻत अची करे भक्तियूं कंदा आहिनि, सिर्फ़ु भक्ति कोन कंदा आहिनि, गॾोगॾु कलाम ॻाईंदा आहिनि ऐं स्टोरियूं बि ॿुधाईंदा आहिनि। त छा हिन जे बारे में कुझु तव्हां ॿुधाए सघंदव की हीउ प्रोग्राम कीअं थींदा आहिनि, भॻत कीअं भक्ति कंदा आहिनि? एक्चुअली भॻत सॼी राति हलंदी आहे, जीअं साईं जन कंदा हुया तीअं अॼुकल्ह त ज़माने जे हिसाब सां घटि थो हले, पर पहिरियों जीअं असांजे मंदर में राति जो सुबुह ताईं सॼो राति जो भॻत चालू हूंदी हुई, भॻत नचंदो हुयो, सभु कुझु थींदो हुयो। पर हाणे टाइम अहिड़ो अची वियो आहे जेको हाणे राति न हली करे राति जो 2 बजे ताईं, 1:30 बजे ताईं या 3 बजे ताईं
प्रोग्राम कयो थो वञे। बाक़ी इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे, भॻवती अॼु ॾींहं ताईं हलंदी थो रहनि। ऑल ओवर इंडिया में जेतिरा बि मंदर आहिनि, जिते बि आहिनि, हर साल उन्हनि जी तारीख़ूं फिक्स आहिनि, उहो हुते वर्सी मल्हाइनि था। ऐं साईं जंहिंजो नालो अमर आहे, अमर रहंदो। तो दोस्तों हीअ हुई असांजे अमर शहीद संत कंवरराम साहिब जी कहानी। ऐं मां तव्हां सेक्रेटरी साहिब ऐं चेयरमैन साहिब खां ॾाढो आभारी आहियां त तव्हां असांखे हीअ सपोर्ट ॾिनो वीडियो ठाहिण लाइ। त दोस्तों ही सभु असांजा सपोर्टर आहिनि जिन जी मददनि सां मां इहे वीडियोस ठाहे चुको आहियां। ऐं अहिड़ी ई सिंधी वीडियो अॻिते खणंदो वेंदुसि, बसि खपे तव्हांजो प्यार ऐं आशीर्वाद। ऐं हिन वीडियो खे ज़रूरु शेयर कंदा, कमेंट करे ॿुधाईंदा त तव्हांखे हीअ वीडियो कीअं लॻी। ऐं हा, सब्सक्राइब करण न भुलिजो, पैसा कोन लॻंदा अथव, बिल्कुलु फ्री आहे। सचो सतराम मस्त आयो लाल सवई चो झूलेलाल। ऐं हा, इहा ॻाल्हि त कीअं भुलिबी, गर्व सां चऊं असां सिंधी आहियूं, असां सभई घर में सिंधीअ में ॻाल्हाईंदा आहियूं।